मूंखे ॿुधायो, अॼु सच पुछो, भावना ने जेको कमु कयो आहे ऐं हुन पंहिंजे उमिरि जे लिहाज़ खां कयो आहे, उहो ई अॼु जो मक़सदु आहे त मीडिया जे थ्रू यंगस्टर्स तव्हांखे ट्रेन कंदा। ऐं तव्हांखे व्हाट्सएप हलाइण नथी अचे, गूगल नथो हलाइण अचे, अचेव छा थो? क्रिटिसाइज़ करणु, ॿियनि जा कन पटड़ करे ॾेखारियो। हिन छोकिरीअ उमिरि जे लिहाज़ खां जेकी कुझु कयो आहे, पुट कंहिंखे वणे न वणे, मूंखे तूं ॾाढो थी वणे। Hi guys, welcome to day 2 साहित्य अकेडमी जो सेमिनार जेको आहे। असां थोरो सवेला आहियूं ऑडियो विजुअल चेक करणो। मां पावरपॉइंट प्रेजेंटेशन ते पंहिंजी प्रेजेंटेशन ॾेखारण वारी आहियां। त हिननि वीचारनि सॼो मुंहिंजे लाइ सवेल सेटअप कयो। 10:30 चालू थींदी, असां 9:30 9:45 आया आहियूं। जाम गर्मी आहे। आई एम वेरी एक्साइटेड। आई होप इट ऑल गोज वेल। हीअ स्क्रीन हिननि सेटअप कया मुंहिंजे लाइ एंड लास्ट में मुंहिंजी प्रेजेंटेशन आहे। हिते प्रोजेक्टर, CPU, हितां असां कमु कंदासीं। अरुण भाऊ, थैंक यू। हाय गाइस, अची वियमि मां घर। आई एम सॉरी मां सॼो ॾींहुं ब्लॉग न कयो, बट हाणे मां कोशिशि करे सॼे ॾींहं खे तव्हां लाइ प्रॉपरली कवर कंदमि। पहिरियों त सुबुह वञण सां मूंखे शोभा मालिक दी मिलिया, एंट्री वठी, एंड आई वाज सो हैप्पी टू सी हर बिकॉज मां शोभा दी जो इंटरव्यू वरितो आहे मदन जुमानी दादा जे वीडियो लाइ, मुंहिंजे चैनल ते अथव, ॾिसजो। बट उन्हनि खे मां हीअं पेपर प्रेज़ेंट कंदे न ॾिठो हुयो, त आई वाज वेरी एक्साइटेड फॉर दैट। सो एक्साइटेड। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। अॼु साड़ीअ में ना सोना दौड़े पर फर्स्ट टाइम तो के अच्छा, मस्त लगा जाम। सुबुह खां ॾाढा सुठा सेशंस हुआ। शोभा दी ॻाल्हायूं ऑन वृत्त चित्र डॉक्यूमेंट्री एंड द मीडियम ऑफ सिनेमा एंड द सिंधी मीडियम। यू गेट इट, सिंधीअ जो डॉक्यूमेंट्रीज़, उन जे बारे में ॻाल्हायूं। अॼु जो मुंहिंजो विषय आहे डॉक्यूमेंट्री फिल्मूं ऐं सिंधी साहित्य। अॼु जे दौर में साहित्य खे अवाम ताईं पहुचाइण जा घणेई ज़रिया, वाहन, वसीला मौजूद आहिनि। हिकु वक़्तु हो जो छपियल मवाद ऐं ॿुधाइण मार्फती साहित्य जो फैलाव थींदो हो। काफ़ी वक़्त ताईं छपजण ई वसीलो रहियो। 1950 ऐं 1960 जे ॾहाकनि में सिंधी पाठकनि जो अंदाज़ काफ़ी घणो हो। मूं सिंधीअ में ठाहियल डॉक्यूमेंट्री फिल्मुनि जी जानकारी उन खेत्र जे शख़्सनि वटां या सोशल मीडिया तां गॾु कई आहे। सिंधीअ में घणे भाङे डॉक्यूमेंट्री फिल्मूं कलाकारनि ऐं साहित्यकारनि ते ठाहियूं वयूं आहिनि। सिंधी जातीअ खे सिंधी कलाकारनि, साहित्यकारनि, उन्हनि जे रचनाउनि ऐं योगदान खां वाक़ुफ़ कराइण जे इरादे सां कंहिं बि क़ौम जे ज़िंदह रहण लाइ उन जे ॿोलीअ जो ज़िंदह रहणु लाज़मी आहे। ॻाल्हायूं आशा दी ई बुक्स, ऑडियो बुक्स जेको कमु करे रहिया आहिनि उन्हनि जे बारे में ॻाल्हायूं। जय झूलेलाल। ये जेको विषय आहे सचमुच ऑडियो बुक्स ऐं ई बुक्स ऐं सिंधी साहित्य। सिंधी साहित्य खे महफ़ूज़ रखण ऐं अॻिते वधाइण लाइ की ॿ तरीक़ा निहायत कारगर आहिनि जिन ते कमु थियणु खपे ऐं जेको पूरी रीति थी कान रहियो आहे। इहे तरीक़ा आहिनि त पहिरियों साहित्य खे पढ़ी उनजो रूप मटाए आवाज़ी नमूने में यानी ऑडियो बुक्स में पेश करणु, जंहिंखे असीं ऑडियो बुक्स चऊं था। ॿियो आहे ई बुक्स। साहित्य जे कंहिं बि संदर्भ खे डिजिटाइज़ करे किताबी सूरत में आणणु, उनखे ई बुक चइजे थो, जेको स्कैनिंग ज़रिए थी सघे थो या वरी यूनिकोड में डेटा एंट्री करे HTML में इंटरनेट ते रखी सघिजे थो, जीअं सभु माण्हू पढ़ी सघनि ऐं सवलाई सां उहो कंप्यूटर या मोबाइल ते पढ़ी सघिजे थो। हाणे सुवाल थो थिए त सिंधी साहित्य जा किताब अहिड़ा केतिरा आहिनि जेके सिंधी वेबसाइट ते आहिनि या ॿिए नमूने में
ई बुक ज़रिए मुयसर आहिनि जो माण्हू हुन जो लाभ वठी सघनि। जेके डिजिटल मीडियम जेको अवेलेबल थी वियो आहे, इन जे करे इहे सभु दूरियूं जेके आहिनि इहे सिमटजी वियूं आहिनि, तमामु घटि थी वियूं। PDF था जीअं मां तव्हांखे ॿुधायो, PDF में करे वरी PDF मां हुन में ॻोल्हे करे सिंधीअ में करे सघे थो, टेक्स्ट में करे सघे थो, त उहे दिक़तूं ख़तमु थी वियूं आहिनि। त हाणे जेको ट्रांसलिटरेशन आहे, उन ट्रांसलिटरेशन में असां हिकु लिपीअ मां ॿिए लिपीअ में मटाए करे जॾहिं असां कोशिशि कयूं था कंहिं सॉफ्टवेयर ते, उते छा छा दिक़तूं अचनि थियूं, जे तव्हां कंहिं कमु कयो त महसूसु थियो हूंदो। उन खां पोइ ॿी हिकिड़ी माई हुई अहमदाबाद मां, सुनीता मोहिनाणी। उन्हनि ॻाल्हायो रेडियो, TV ऐं सिंधी साहित्य जो माध्यम। त मां उन्हनि जा रिकॉर्ड कया हुया थोड़ा थोड़ा क्लिप्स, त उहे मां विझंदीमांव जिते जिते हाणे जॻह मिलंदी। समाज हिकु जोड़ आहे। समाजी उमेद मां पैदा थींदड़ हिमत उन जोड़ सां ई जुड़ियल आहे। उन जो वॾो ज़रियो आहे ॿोली। ॾिठो वञे त ॿोलीअ सां जुड़ियल नाहे, असीं ॿोलीअ सां जुड़ियल आहियूं। असीं ठाकुर थी करे पंहिंजे पाण खे पंहिंजी ॿोलीअ में डिफाइन कंदा आहियूं। असीं ॿोली ऐं साहित्य ज़रिए पाण में अकेला हूंदे बि जुड़ियल रहूं था। पेपर है वो है सिंधी फिल्म और सिंधी साहित्य, तो वह उन्होंने इस तरह से तकनीक का उपयोग करते हुए उसी माध्यम में आपको अपना पेपर प्रेजेंट करेंगे। असीं सभु हिते ॿियनि वसीलनि ज़रियनि जे ज़िक्र करे रहिया आहियूं, जो ज़िक्र करे रहिया आहियूं, ऐं हुननि ते ई ॻाल्हि थी वई आहे कि कहिड़ा ज़रिया आहिनि, कहिड़ा वसीला आहिनि जिन ज़रिए सिंधी साहित्य खे वधीक ऐं वधीक सिंधियुनि ताईं पहुचाए सघूं। उनजी हिकु मुख्य वसीले जो सेशन आहे सिंधी फिल्मूं ऐं सिंधी टेलीफिल्मूं। ॿई जेके आहिनि उहे तमामु घणियूं इहो हिकिड़ो इंट्रस्टिंग चाह जो सब्जेक्ट आहे, विषय आहे। हिकु ॻाल्हि मां चवणु चाहींदसि कि सिंधी फिल्मूं ऐं सिंधी टेलीफिल्मूं खे ॾिसण खां पहिरीं असांखे पंहिंजे ज़हन में हिकु ॻाल्हि रखणी खपे कि उहे तमामु घटि बजेट में ठहनि थियूं पियूं। उन्हनि जे रीज़न जो, उन्हनि जे सबबनि जो जेको मां अॻिते हली कंदसि, पर आहे ॾुखी ॻाल्हि, सिंधी फिल्म ठाहिणु या सिंधी टेलीफिल्म ठाहिणु ॿई तमामु हिकु ॾुखियो कमु आहे, ॼण त मखण ते जी शीख पचाइण जे बराबरि आहे। ऐं न सिर्फ़ु ठाहिण खां पोइ उन जो खे सिंधियुनि ताईं, अवाम ताईं पहुचाइण सभ खां वॾो मुश्किल कमु आहे। बसि मां इन्हनि लफ़्ज़नि सां कि तव्हां जेकी कुझु हिते ॿुधो या ॾिसो त इहो नज़रियो पंहिंजे ज़हन में ज़रूरु रखो। ऐं हाणे मां भावना राजपाल खे जंहिं सिंधी फिल्मुनि ते PhD कई आहे लंडन मां, ऐं काफ़ी महिनत कई आहे सिंधी फिल्मुनि ते, त मां भावना राजपाल खे आमंत्रित कंदसि त उहा इन बारे में सिंधी फिल्मुनि जे विषय ते असांखे ॼाण ॾे। It was a very beautiful day. छाकाणि त एॾा पेपर्स हुया एंड फाइनली लास्ट पैनल में मुंहिंजो प्रेज़ेंटेशन हुयो। आई रियली एंजॉयड प्रेज़ेंटिंग। मुंहिंजो टॉपिक हुयो सिंधी सिनेमा एंड सिंधी लिटरेचर। त मां शुरू कयो एकता खां। फर्स्ट एवर सिंधी फिल्म 1942 में ठही हुई एंड इंडियन सिंधी फिल्म्स जो छा सिचुएशन आहे एंड मुंहिंजो फोकस हुयो डिजिटल मीडिया ते। एंड मां क्वेश्चन कयो, मुंहिंजो आर्ग्यूमेंट्स इहो हुयो, व्हाट डू वी डिफाइन एज सिंधी लिटरेचर, व्हाट डू वी डिफाइन एज सिंधी सिनेमा। छाकाणि त ख़ाली फीचर फिल्म्स खे असां सिंधी सिनेमा पकड़े नथा हली सघूं। टेलीफिल्म्स ठाहिनि आशा चांद, वंदना निरंकारी जहिड़नि जा अञा म्यूज़िक वीडियोज़ जाम आहिनि। दिरवेन हज़ारी, भावेश वलेचा, सुपर सिंधी, हे सभु ॼणा वीडियोज़ ठाहे रहिया आहिनि। दिरवेन ऐं भावेश जा त सिंधी में आहिनि, सुपर सिंधी जा इफ आई एम नॉट रॉन्ग सभु हिंदी में आहिनि वीडियोज़। मूंखे हुन छोकिरे सां मिलणु बाक़ी आहे। इन्हनि जे कम खे बि
मां प्रपोज कयो कि असां डिजिटल मीडिया लिटरेचर जे अंडर खणी अचूं इहो डिजिटल लिटरेचर। त जेको बि डिजिटल मीडिया लाइ ठही रहियो आहे कॉन्टेंट, स्पेशली कॉन्टेंट डिजिटल मीडिया लाइ थो ठहे, उनखे डिजिटल लिटरेचर था असां चई सघूं। एंड इहे आर्ग्यूमेंट ॿियनि टॉपिक्स लाइ कयूं, बट मूंखे इहा आर्ग्यूमेंट एक्सटेंड करणी हुई सिंधी डिजिटल लिटरेचर लाइ, त मां इहा आर्ग्यूमेंट प्रपोज कई। ऑफकोर्स एग्जाम्पल्स ॾिना, वीडियोस ॾेखारिया। सपना दीजिए सिंधिस्तान मां सिंधिस्तान जो जेको मां वीडियो वरितो पार्टीशन सीरीज़ लाइ, उन मां हिकिड़ो मां क्लिप ॾेखारियो एंड द फीडबैक वॉज वेरी इंटरेस्टिंग। किन माण्हुनि खे हीअं आशा हुई कि मां सॼे सिंधी सिनेमा जी आखाणी ॿुधाईंदमि इंडिया जी, बट आई डिड नॉट डू दैट, छाकाणि मूंखे लॻो उहा थियल आहे। जेके रूम में हूंदा उन्हनि सभिनी खे उहो ख़बर हूंदी, त मां फोकस खणी वियमि डिजिटल मीडिया ते एंड डिजिटल लिटरेचर ते। सपना भावनानी, जिन जे बारे में शोभा थी ॻाल्हायूं, उन्हनि सिंधुस्तान डॉक्यूमेंट्री फिल्म ठाही आहे। उन डॉक्यूमेंट्री फिल्म में दादा जयराम रूपानी बि आहिनि। सिंधुस्तान डॉक्यूमेंट्री फिल्म फर्स्ट सिंधी फिल्म आहे जेकी 10 खां मथे इंटरनेशनल फेस्टिवल्स में वञी चुकी आहे। एंड उन्हनि खां मां इंटरव्यू वरितोमांनि पंहिंजे यूट्यूब चैनल लाइ, त उन मां मां तव्हांखे 1 मिंट ॾेखारियां थी। आई थिंक इट कम्स लाइफ, यू नो, सबके मतलब लाइफ में तो देखते हैं जाते हो और बोलते हो यार where am I from? This is a screenshot of what comes up when we do Sindhi cinema on Google. Last year, Dr. Mehboob Mughal सिंध टॉकीज़ करे सिंधी सिनेमा ऑफ पाकिस्तान जो एॾो थुलो बुक कढियो। उनमें शुरूआत खां वठी एंड ताईं सभु सिंधी सिनेमा जेके पाकिस्तान में ठही आहे उन ते ठाहियूं। हे जेके थोरा घणा किताब आहिनि डिजिटल स्पेस ते, विकीपीडिया पेजिस आहिनि, सिंधी विकी आहे, बट उन वेबसाइट्स ते बि जेको मां ॾिठो आहे उन ते फुल इंफॉर्मेशन कान्हे कंहिं कहिड़ी फिल्म ठाही, कॾहिं कहिड़ी फिल्म निकिती हुई। ऐं जेकी इंफॉर्मेशन आहे उहा बि ॾाढी टिरियल पकड़ियल आहे, प्लस ॾाढी मिसमैच थी थिए। मुंहिंजियूं जेकियूं फिल्मूं हिते बोल्ड में आहिनि उहे फिल्मूं बचियूं आहिनि, जेके बोल्ड में कान्हनि उहे फिल्मूं गायब थी चुकियूं आहिनि, उन हिकु बि रील न बचो आहे। मुंहिंजो हिकु चैप्टर थीसिस में लॉस्ट सिंधी फिल्म्स आहे, उनमें 7 फिल्मूं आहिनि ऐं उन मां हिकु फिल्म जेकी राज दासवाणी ऐं गीता राज जी हुई, होजमालो, उहो मूंखे चई थकिजी पिया भावना मुंहिंजा रील ॻोल्हे ॾे, बट रील भावना नथी ॻोल्हे सघे, छाकाणि त रीलनि जा पैसा भरणा पवंदा हुया, जाम एसियूं लॻंदियूं हुयूं प्रेजर्वेशन लाइ, एंड उहे सभु न थिया। हाणे रातों रात कुछ न मिलण वारो। मां अकेली ॼणी हुअमि जंहिं पावर पॉइंट यूज़ कई। बाय द वे साहित्य अकेडमी पीपल, थैंक यू, मुझे लाइ तव्हां एॾो बंदोबस्त कयो। ओ माय गॉड, यू पीपल हैव टच्ड माय हार्ट लाइक रियली। एॾा सदोरा माण्हू आहिनि। मां साहित्य अकेडमी छा आहे उन ते सॼो प्रॉपर वीडियो ठाहिण वारी आहियां, त डोंट वरी, आई वॉज वेरी हैप्पी। असां सुबुह सवेल पहुतासीं, कलाक तव्हां ॾिठो हूंदो इंट्रो में, ट्रायल लाइ, एंड आई एम वेरी टायर्ड। सुबुह 8:30 घर मां निकितासीं, मां 6 बजे उथी हुयमि। ट्रैफिक एॾी मिली आहे, 6 खनि निकितासीं, मां घर 10:30 पहुती आहियां हाणे। एंड आई एम लाइक ओ गॉड, अधु ज़िंदगी मुंहिंजी कार में थी वञे। ओह, एंड ऑल्सो मुंहिंजो हिकिड़ो दोस्त बि आयो प्रेज़ेंटेशन अटेंड करण, जेको मूंखे इंस्टाग्राम ते मिलियो। सो वेरी नाइस, थैंक यू फॉर कमिंग। वरी पोइ आशा दी पंहिंजे नर्सरी राइम्स जे बारे में ॿुधायो। सॼो कार्यक्रम पूरो थी वियो न, उन खां पोइ नारी लछवाणी जेके भोपाल मां आहिनि, बैरागर मां, इफ आई एम नॉट मिस्टेकन, मस्त उन्हनि शायरियूं पढ़ियूं, ॾाढा सुठा कवि आहिनि, ॾाढा सुठा लेखक आहिनि, ऐं उन्हनि थोरा गीत बि ॻाया, त इट वॉज अ वेरी ब्यूटिफुल इवनिंग। अगेन मां तव्हांखे उन्हनि जो बिट्स एंड पीसिस ॾेखारींदीमांव, बट उन्हनि अलॻि बख बेबदक ते हिकिड़ो गानो बि ॻायो। आई एम थिंकिंग उन गाने खे मां सेपरेटली पोस्ट कयां, त उहो ॾिसजो, ॾाढो मस्तु आहे, मूंखे मज़ो अची वियो, छाकाणि मूंखे फुल प्रॉपर लिखणु पढ़णु न ईंदो आहे, बट मां अल्फाबेट सिखी हुयमि, उहो बि हाणे मूंखां विसरी वियो आहे, त सुठो लॻो ॿुधी करे, छाकाणि मूंखे उहे अखर त मां सुञाणा न। मुंहिंजो हे 2nd टाइम एक्सपीरियंस हो साहित्य अकादमी सां। 2 ॾींहंनि जो एनुअल सेमिनार थींदो आहे हिननि जो, हर साल एनुअल। लास्ट ईयर आदिपुर में हुयो, उहे बि मुंहिंजा वीडियोस पिया शूट थियल, मूंखे विझणा आहिनि, अञा ताईं न विधा आहिनि एडिट करे। एंड हे 2nd टाइम हुयो, बॉम्बे में हुयो, एंड आई एम सो प्रिविलेज्ड, सो ऑनर्ड। कृष्णा किम्भावने सर, Om Nagar sir, Ganesh and Arun Bhatia sir and the entire team, just thank you. Dil sa thank you, and I hope to work with you more. And mukhe sachi वणियो उन्हनि जी planning कई हुई, organization कई हुई, panels ठाहियो, and just their receptiveness to what is happening, you know, like very openness to accepting and bringing in newer generation and newer thoughts. त हा, थैंक यू एवरीबडी। ऑल्सो मुंहिंजी ॾाढी दिलि हुई पेपर खां अॻु मां थोरो ब्लॉग कयां, पेपर खां पोइ ब्लॉग कयां, बट आई एम सॉरी, जाम बिज़ी हुयमि, जाम माण्हू अची करे मूंसां ॻाल्हाइनि पिया, मूंखे सुठो पियो लॻे। उहो बि आया हुया
जेके जाम फेमस सिंधी सिंगर आहिनि, वासवानी, घनश्याम वासवानी सर आया, अॼु नीरू आसराणी सर न आया हुया। आई रियली विश गीता राज एंड राज दासवानी दादा हिते हुजनि हा, बिकॉज यू नो सभिनीनि सां मिलनि हा। लंडन में वेठल गीता राज एंड राज दासवानी दादा खे खोड़ प्यार, दादी खोड़ प्यार, मिस यू। आई रियली फील लाइक हे जेके वॾा वॾा माण्हू आहिनि न जिन सिंधी साहित्य लाइ एॾो कयो आहे, उन्हनि सां मिली सघण इज़ अ ह्यूज प्रिविलेज एंड आई डू नॉट टेक दैट फॉर ग्रांटेड। त साहित्य अकेडमी थैंक यू। हिकु रूम में तव्हां मूंखे उन्हनि दिग्गजनि सां गॾु न खाली विहारियो बट उन्हनि जे अॻियां मुंहिंजो कम बि प्रेज़ेंट करायो एंड या इट जस्ट फेल्ट ब्रिलियंट। सिंधी साहित्य ऐं सिंधी टेलीफिल्म्स कमल नाथाणी पारां। त सिंधी साहित्य छा आहे? असां सभिनी पंहिंजे नंढपण में पंहिंजे ॾाॾे ॾाॾीअ, नाने नानीअ या मामे मामीअ या वरी चाचे चाचीअ या मासड़ मासीअ या पुफड़ पुफीअ वार्ता का आखाणी, को किस्सो, को बैत, को वाक़िया, के यादगिरियूं, के चर्चा वग़ैरह ज़रूर ॿुधा हूंदा। एंड उन खां पोइ जयराम रूपानी दादा ॻाल्हायो। ओ माय गॉड, ही इज सो क्यूट, आई वाज इन टीयर्स। आई डोंट नो, आई जस्ट रियली अप्रिशिएटेड व्हाट ही स्पोक। हिकिड़ी ॻाल्हि चवंदुसि त हिन अॼु छोकिरीअ जेके असांखे चपाटूं आयूं आहिनि, ठाहे 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 चपाटूं आयूं ऐं सचमुच मुंहिंजा हे ॾाढी थोरी वधी वई आहे, न त मां आड़ा दिलि तव्हांखे खोले ॾेखारियां। अॼु मूंखे ॿुधायो, अॼु सच पुछो, भावना ने जेको कमु कयो आहे ऐं हुन पंहिंजे उमिरि जे लिहाज़ खां कयो आहे, उहो ई अॼु जो मक़सदु आहे त मीडिया जे थ्रू यंगस्टर्स तव्हांखे ट्रेन कंदा ऐं तव्हांखे व्हाट्सएप हलाइण नथी अचे, गूगल नथो हलाइण अचेव छा थो? क्रिटिसाइज़ करणु, ॿियनि जा कन पटण करे ॾेखारियो। हिन छोकिरीअ उमिरि जे लिहाज़ खां जेकी कुझु कयो आहे, पुट कंहिंखे वणे न वणे, मूंखे तूं ॾाढो थी वणे। मां एॾे इंटरनेशनल कॉन्फ्रेंसिस में प्रेज़ेंट कयो आहे एंड फाइनली यू नो होम कंट्री में, घर जी कंट्री में मां प्रेज़ेंट कयो पंहिंजो कमु उन्हनि माण्हुनि जे अॻियां सिंधीअ में, यू नो। त यस, इट वॉज अ लॉट ऑफ फन। आई होप तव्हांखे इहो ब्लॉग वणियो। तव्हांखे ख़बर आहे कि मूंखे ब्लॉगिंग जो ॾाढो शौक़ु आहे एंड सिंधी एकड़ मां चरी आहियां। अगरि तव्हांखे बि पंहिंजे सिंधी ॿोलीअ सां प्यार आहे त प्लीज़ हिन वीडियो खे लाइक कयो, हिन वीडियो खे शेयर कयो एंड सब्सक्राइब टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। घंटी वॼाइजो, प्लीज़ प्लीज़ घंटी वॼाइजो। घंटी वॼाइण और मां तव्हांखे फ़ाइदो थी ॿुधायां। सिंपल फ़ाइदो आहे, जीअं तव्हां घंटी वॼाईंदव तीअं तव्हांखे पुछंदव कि ऑल नोटिफिकेशंस ॿुधायां त ऑल खे येस कयो। जीअं जीअं मां वीडियो विझंदमि तीअं तीअं तव्हांखे ख़बर पवंदी, न त तव्हां ताईं पहुचंदो ई न वीडियो, त पोइ छा फ़ाइदो यार, मां एॾी महिनत करे ठाहियां थी, हा न। अच्छा, मिलूं था ॿिए वीडियो में। पंहिंजो ख़्यालु रखो, सिंधी ॿोली सदा हयात रहंदी, इहा ई आस आहे मुंहिंजी। एंड बाय, मिलूं था ॿिए वीडियो में। कुछ भी फीडबैक हुजे, कमेंट, सजेशंस, प्लीज़ हेठि ॿुधायो। जेतिरा थी सघे मां बिट्स इन वीडियो में विधामांव। आई होप यू एंजॉयड। बाय।